खबर शामिल कंदासीं आवा सिंध न्यूज़ चैनल मौजूद नौशरो फ़रोज़ रिपोर्टर निज़ामुद्दीन ग्रोही। नौशरो फ़रोज़ पाकिस्तान तहरीक इंसाफ ज़िले नौशरो फ़रोज़ जे तालका बाड़ी जो इजलास तालका सदर हबीब मरियन जनरल सेक्रेटरी अफजल अली मंगी जी सदारत में थी गुजरियो। इजलास में खुसूसी शिरकत लेबर विंग डिवीज़न शहीद बेनज़ीराबाद सदर जायद शाह ज़िले सदर सरदार मोहम्मद रमज़ान लुंड ज़िले जनरल सेक्रेटरी फैज़ मोहम्मद मला कई। उन मौके ते GDA के अलविदा करे ज़िले सदर सरदार रमज़ान लुंड जनरल सेक्रेटरी फैज़ मोहम्मद मला तालका सदर हबीब मरी तालका जनरल सेक्रेटरी अफजल अली मंगी जी क़यादत में वडेरे ज़मीर हुसैन विस्तड़ो PTI में ऐलान कयो। उन मौके ते PTI अगवान शहरन ऐं यूसिन के ठहण ते गौर वीचार कयो ऐं चयो त क़ाइदे इमरान खान जी मंशूर के अॻिते खणी हलंदासीं। ज़िले में शहरन ऐं यूसिन में PTI जूं बॉडियूं ठाहे ज़िले खे पहिरियां खां वधीक मज़बूत बणाईंदासीं। उहो ॾींहुं परे न आहे। तमामु जल्द असांजो क़ाइद इमरान खान असां सां गॾु हूंदो। उन मौके ते सीनियर नायब सदर हिदायतुल्लाह शर्ट, नायब सदर सैफुल मलूक, नायब सदर राहिब मरी, डिप्टी जनरल सेक्रेटरी अब्दुल रऊफ़ सोमरो, जॉइंट सेक्रेटरी ज़ुबैद मंगी समेत ॿियनि दोस्तनि शिरकत कई।